दोस्तों साथियों, हक़ मौजूद सन मौजूद अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 194 ॾींहं अॼु 2 मई 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे थी सिलसिलो असां 22 अक्टूबर 2019 ईस्वी ते शुरू कयोसीं। हिन सिलसिले में 8 किताब पढ़ी चुका आहियूं। 9 किताब जेको 15 अप्रैल 2020 ईस्वी खां पढ़णु शुरू कयोसीं, उन किताब जो उनवान आहे अंदर मुल अमन। हीअ किताब मोहतरम हैदर अली लिगारी साहब जन जो लिखियलु आहे। हीअ किताब मई 1998 ईस्वी में न्यू फीड्स पब्लिकेशंस वली मोहम्मद हैदराबाद सिंध पारां छापियो वियो। हिन किताब जो मज़मून जेको कल्ह बि पढ़ियो हुयोसीं ऐं अॼु हुनजो ॿियो हिसो पढ़ंदासीं, उनजो उनवान आहे लतीफ़ जी हयात बख़्श जमालियात। उनजो पहिरियों हिसो जमाल ऐं जलाल पढ़ूं पिया। कल्ह 96 सुफ़े खां 102 सुफ़े ताईं पढ़ियोसीं। इन पहिरीं पैरा 102 सुफ़े जी, हाणे ॿी पैरा खां पढ़ूं था मज़मून। लतीफ़ जो तारफ़ हुन जे देस वासियुनि जे रोज़मर्रा जे मसइलनि ऐं मुश्किलातुनि ऐं रवायती कमियुनि पेशनि जे माना ऐं मुशाहिदे आॾो रुकावट कोन बणियो आहे। पाण हू पंहिंजे मकतब फ़िक्र जे आदर्शी पेकरनि खे समाजी ऐं इख़लाक़ी क़दरुनि सां हम आहंग करे उन जे क़द्र ऐं मंज़िलत ऐं फ़ज़ीलत में इज़ाफ़ो कयो आहे। हू शऊरी ऐं नीम शऊरी ॿिन्ही सतहनि ते पंहिंजनि मारूड़नि ऐं साईंगड़नि जे हाल जे हिणायनि बेवसियुनि ऐं बेसाख़्तियुनि सां सलाहियल आहे। हुन जी एहसास बसीरत आम माण्हुनि जी अर्ज़ियत जा अहम नक्श हिकिड़ी शफ़ाफ़ दर्दमंदी ऐं पाकीज़गी सां चिटिया आहिनि। किथे उहे कंहिं ओट ऐं इस्तारे में ऐं बैनल सतूर आहिनि त किथे साफ़ सिधा सवाटा पर चुभंदड़ ऐं शिरकाईंदड़ आहिनि। इहो थी नथो सघे त लतीफ़ जे पाए जो हिकिड़ो यकता जीनियस शाइर पंहिंजे देश, पंहिंजे समाज, पंहिंजे तारीख़ी दौर जे मद व जज़र ऐं माण्हुनि जे मामूल ते पंहिंजी हकीमाना निगाह न विझे ऐं उन्हनि जे हाल ऐं बेजान दायरनि में आरफ़ाना मुदाख़लत न करे। इहो कीअं थो थी सघे त लतीफ़ पंहिंजे दौर जे इंसान दुश्मन बेदादगर क़ुवतुनि जे गारतगरियुनि ऐं तबाहकारियुनि खां लाताल्गी जो ज़ाहिर करे। मतो आई मच्छ थुला तो थूॾा हणी, जातो भाई अछ ते पाणीअ पुना ॾीहड़ा, बगल मंझि बंदूक मारी मेरा कपिड़ा, मारियो मीर मलूक, लताड़ियो लख चढ़े। इन तर्ज़ जा पेकर ऐं इस्तारा ज़ुल्म ऐं मज़लूमियत जे सूरतहाल जी गमाज़ी कनि था। कारा कराइनि में सोन असांखे सूल, वर जेॾीं सी जूल, फाको फरत भाया। ही मारी जे रूप में मारू माण्हुनि जी गैरत ऐं इज़त नफ़्स जी हिफ़ाज़त जी अज़म ऐं मुस्तक़िल मज़ाज जो पेकर आहे, जो सक़ाफ़ती विरसे तौरु सिंधी समाज जे इज्तिमाही शऊर ऐं अज़मत जो हुंजाणाए। लतीफ़ जे जिन बि पेकरनि ऐं किरदारनि में अज़ियत, अक़ूबत, दरमांदगी, बेवसी ऐं क़सम परसी जा अंसर ऐं हुंजाणा आहिनि, उहे मजमूई तौर ते सिंधी मुआशिरे जे अक्सरती तबिके जी ग़ुरबत, बदहाली ऐं मज़लूमियत जो लाशोरी इज़हार आहे। लतीफ़ जे दौर जी सिंध बि धारियुनि जी यलगारनि, फुरल्ट क़तल गारत जे वारदातनि वारी सिंध हुई। उन सां गॾोगॾु पंहिंजी बेदादगर हाकमनि जी लातालकियुनि ऐं सितमगरनि में बि हमेशह जियां का घटिताई कान हुई। लतीफ़ अहिड़ी गारतगर सूरतहाल जे रदअमल में इंतिहाई तकलीफ़, ज़हनी अज़ाब ऐं शदीद एहतियात जी कैफ़ियत में ज़रूरु मुब्तला ॾिसण में अचे थो, जंहिंजो इज़हार हुन पंहिंजे बाग़ी, सरकश ऐं सरफरोश किरदारनि में कयो आहे। उनजी पीड़ा उन तर्ज़ जा कई पेकर तराशिया आहिनि। इहो सही आहे त लतीफ़ पाण तलवार हथ में कान खईं, ॾाढ ऐं ॾहका जे दयतनि सां मुहाल वटकण लाइ कंहिं अमली मज़ामत जो इहतमाम कोन कयो। वाक़ई बि त हर दौर वांगुरु उन दौर में बि अहिड़ी तर्ज़ जी मुनज़्ज़म ऐं मुज़ाहमती तहरीक ऐं अमल जी ज़रूरत हुई। इहा ज़रूरत हिकु मुतवातिर ज़रूरत आहे। लतीफ़ खे उन ख़िलाफ़ जो ॾाढो तकलीफ़ द एहसास हो ऐं उहा संदसि मज़ाज ऐं तबियत जे एहसास ते नफ़ासती तक़ाज़ा बि हुई। आउं ज़ाती तौर ते ईअं सम्झां थो त शाइर खे शाइर ई रहणु ॾिजे। इन खां हिकिड़ी सियासी मुदबर ऐं जंग जूं मुजाहिदी तक़ाज़ा ऐं तवक़ो हिकिड़ो फाज़िल
मुतालबो आहे। दुनिया में फ़िक्र फ़न ऐं शऊर जी तमामु वॾनि नुमाइंदनि जी वॾी अक्सरियत पंहिंजे फ़न ऐं फ़िक्र जे तख़लीक़ी अमल ऐं किरदार सां गॾोगॾु सियासी रहबरी ऐं मैदान कार-ए-ज़ार में सिपहगिरी जा फ़राइज़ बजा न आंदा आहिनि। उन लिहाज़ खां असां लतीफ़ लाइ इन तरह किरदार जे इंतिख़ाब खे लाज़िमी करणु नथा ॾियूं। उहे सच तां साफ़ साफ़ घुरे छॾण जो लतीफ़ वटि बेनता हौसलो ऐं उत्साह आहे। उन में हिन जी इख़लाक़ कंहिं बि क़िस्म जी नुबूअत ऐं सनद जी मुहताज न आहे। अहिड़ो तसर बि क़ाबिल मलामत ऐं मज़मत आहे। इन खां सवाइ उन जे पैगाम ऐं कलाम में तरबियत नफ़्स जे हवाले सां हिकिड़ी मोतबर ऐं मुस्तनद तशख़्ख़ुस जी अवसर ऐं हिकिड़ी साफ़ शफ़ाफ़ बेनियाज़ बेलोस ऐं बेग़र सीरत जो आदर्श आहे। अहिड़ो आदर्श जंहिं लाइ असांजे समाज समेत पूरो आलमी निज़ाम अञा वाझाए रहियो आहे। न की खणनि पाण सी न की साणनि पाण, अहिड़ा जिन हुजाण आन जींदियूं निरियूं। सूरिया सींगार रसुल आशिक़नि जो, मरण मोटण मिहणो थिया निज़ारे निर्वार, कुसण जो करार रसुल आशिक़नि जो। ई न मान रीत जीअं सेण मटाइनि सोन ते, अची मुर कोट में कंदसि कान कुरीत, पखियुनि जी प्रीत माणे मूं मटिया। मरी जीत माणे जानिब जो जमाल, थी हूंद हिलाल जे पसंदि हुयो ई पारे। ज़ाती अना समाजी अना सां टकराव वारी सूरत में आहे। उहो कहिड़ो अजीब हाल आहे। फ़र्ज़ जंहिं समाज जो जुज़ो पुरज़ो आहे उन समाज सां टकर खाए थो ऐं टकराअ जी सूरत समाज तोड़े संदसि इर्तिका जो बास बणिजे थी। जंहिं माशरे जी कुख मां जनम वठे थो उन सां ई बग़ावत करे थो। उहो बि केतिरो अजीब आहे। असांजा शाइर अदीब दानिशवर सुखनवर जे ख़ुदि बग़ावत जे सिलसिले जा वॾा सालिह नुमाइंदा आहिनि, मुञाण आहिनि। जिन उन बग़ावतनि जी तानी पिट में हुस्न ऐं जमाल जी उणत कई आहे। उन में जिदत ज़हानत ऐं लताफ़त जा गुनागुन रंग अंग भरिया आहिनि। इहो अयामनि खां थींदो आयो आहे। नफ़ीअ जी इहा दिदलात हर सतह ते तख़लीक़ जे हिन मांडराण जो अहम असरु आहे। तसव्वुफ़ फ़िक्र ऐं फ़लसफ़ो जेको नफ़्स खे समाज खां विरसे में मिलियल कसाफ़तनि ऐं अलाइशनि जे ख़िलाफ़ बजंग आमद आहे, उन हवाले सां नफ़्स कशीअ ज़रिए ख़ुदशनासीअ खां ख़ुदाशनासी ॾांहुं वारे सफ़र जो निसाब आहे। उन लिहाज़ खां सूफ़ीअ जी पंहिंजे नफ़्स जी ग़ैर साले हिसे सां बग़ावत दरअसल समाज सां ई बग़ावत आहे। उन जी बग़ावत खे जेकॾहिं तर्क त्याग जे बाज़ी का सूरत ॾिए थो उहो बि हिन जो एहतिजाजी बाइकाट या वॉकआउट आहे। ऐं सूफ़ी जेकॾहिं शाइर आहे तू बग़ावत ऐं एहतिजाज जो ख़ूबसूरत ऐं मुअस्सिर इज़हार जो बि ज़रियो बणिजी पवे थो। असांजे लतीफ़ बि पंहिंजे एहतिजाज ऐं बग़ावत खे अहिड़ी तरह मंज़र ते आणण में मिसाली बल्कि यकता कामयाबी हासिल कई आहे। सूफ़ी नफ़्स जे उन शरीर ऐं कशीफ़ पासे सां जंग करे उनखे फ़तेह करणु चाहे थो ऐं फ़तेह करे वठे थो। उन फ़तेह खे हू नओं जनमु ॾिए थो। नफ़्स जी शिकस्त खे मौत सां ताबीर करे थो। बिला शक इहो तिबई मौत न बल्कि मानवी मौत आहे। उनखे हू मरी जीअण जी मुहावरे में इस्तेमालु करे थो। नफ़्स जे इन पासे या मिज़ाज इन हिसे जी आहे शिकस्त, ई हिन जे असुलु जिदो जी तमीद आहे। इन दौरान हू जिन बि नफ़्सी वारदातनि मां गुज़रे थो तन खे पंहिंजी मलफ़ूज़ात में शाइरीअ में अजीब ऐं हसीन पैराइन में बयानु करे थो। ॿियनि लफ़्ज़नि में इहो तहारत नफ़्स जो अमल आहे। नफ़्स जी सफ़ाई ऐं पाकीज़गी खे जो इहो प्रोसेस हिन जे हिसाब में संदसि अंदर खे आईने वांगुरु शफ़ाफ़ ऐं बेदाग़ करे थो, जंहिंमें हू नंढनि वॾनि हक़ीक़तनि उन्हनि जे हुस्न जा कई परतवा ऐं अक्स ॾिसे ऐं पसे थो। उन मां सुरूर ऐं सोज़ जा ज़ाइक़ा बि हासिलु करे थो। अॻिते जे इर्तिक़ाई सफ़र लाइ उत्साह बि। ईअं हू पंहिंजे वजूद जे हिकिड़े इम्कान खे रद्द करे ॿिए साले इम्कान खे क़बूलु करे थो। हिकिड़े इम्कान खे तबाह करे ॿिए इम्कान जे इर्तिक़ा लाइ राह हमवार करे थो। जीअं कंहिं रिंद चयो हो, आउं पाण खे बर्बादु थो करियां त जीअं आउं पाण खे आबादु करे सघां। इहो बज़ाहिर ॿ पाण संदसि ई वजूद जा ॿ पासा आहिनि। इहो ई संदसि वजूद जो नओं जनमु आहे। नाबूदी ॾेई अब्द खे हला कयो, कबी उत कई ॻाल्हि पिरियां जे ॻुझ जी। मर्त मोचारी थिए अजलां अॻे अच, जां कीअं जेरी
त मंद बंबोरा भॼ पुनूअ साण पुॼ त मुल्कुल मौत माणी मर्त मोचारी थिए जीअण आॾो जत हारे कर हिमत त ॾे दम दोस लही। इहो आहे मरी जी त माणे जानब जो जमाल पुराणे वजूद जी नफ़ीअ नए वजूद जो असबात ऐं इहो सिलसिलो ख़तमु थियणो न आहे। इहो अज़ली ऐं अब्दी आहे। कमतर खां बहितर ऐं बहितर खां अञा बि बहितर जी तलाश इंसान जो फितरी जान आहे। हाण वारी असबात खे वरी नफ़ीअ में तब्दील थियणो आहे। बक़ौल ग़ालिब हज़ारूं ख़्वाहिशें सी केर ख़्वाहिश पे दम निकिले त इहो हरदम दम निकिरण वारी वारदात जो सिलसिलो जारी आहे। ख़ारिज में त दाख़िल में बि तामीर ऐं तरक़ी लाइ इहो ईअं ज़रूरी आहे। पुरदगार ऐं कहार ॿई लाज़िम मलज़ूम आहिनि ऐं गॾोगॾु अमल पिणु आहिनि ऐं इहे ॿई सिफ़तूं हिकिड़े ई माख़ज़ सां सलाइड़ा आहिनि। कोई सो कर लहे कोठे सो करीब उहो आदत सिखियो हर ज़मान हबीब तशे सो तबीब सोई राहत रूह जी साथर सेहत सुपरी आहे न आज़ार मजलिस वीर ॾिठो थे कोठी ने कहार खंजर तैं खूब बणे जंहिंसी थे यार साहिब रब सतार सूझे रुगो साज तालब जो सालक जो इंतिखाब हुन लाइ अज़ियतनि अब्तलाउनि जा कई बाब खोले थो ऐं गॾोगॾु राहतनि ऐं मुसरतनि जा इम्कान बि पाण रखे थो। हिकिड़ी ॿिए ज़ावे खां लतीफ़ इन सिलसिले खे हिन अंदाज़ सां पेश करे थो। नाव में दी आज को ओचण आदे सिन कॾहिं ताज़ी पुठ ते कॾहिं हेठि हलनि सामीला समुंड में तंबे जीअं तरनि जे वाॻूअ वात वञनि त कुसन कुझनि कीन की नामरादी निजरो अदम ओतारूं रज़ा राज संदोन मूर न मङनि की ॿियो। इहो नामराद ऐं नामें थियण बि इन्हनि मुहलिक मज़मूम इम्काननि मोमेद ऐं आसिरो लाहे छॾण जी मश्क जो दर्स आहे जेको सालियो इम्काननि जे आॾो रुकावट बणियल आहिनि जिन में बज़ारि नफ़्स लाइ हिकिड़ी कश जो सामान आहे। उन्हनि तां जेसि ताईं दस्तबरदार न थिबो तेसि ताईं सही ऐं साल इम्कान पंहिंजो सिहतयाबी वारो किरदारु अदा न कंदो। लतीफ़ जो ॿियो इंतिहाई अनोखो अंदाज़ हैरत जो ज़ावियो अञा बि आहे तूं पंहिंजे किरदारनि जी अज़ियत ऐं अक़ूबत खे हिकिड़ी अबदी मसरत ऐं लज़त में तब्दील करणु थो चाहे। हिन जी हमदर्दी जी ख़ूबसूरत माहियत इन इंतिहा जी पस मंज़र में दरअसल हिन जी एहतिजाज इंतिहाकार फ़रमाए। असुल में उहो इंसान खे कंहिं बि क़ीमत ते उदास ऐं निराश पीड़ाउनि मुब्तला ॾिसणु नथो चाहे मगर जीअं त हक़ीक़तनि जी इब्तिला आहे हू तोहन करनि पंहिंजनि किरदारनि खे ईज़ाउनि मां गुज़ारण लाइ ज़हनी तौरु तयारु करण सां गॾु हिन लाइ हिकिड़ी आसाइशी ख़ुशख़बरी खणी अचे थो। सूर्य मथे सेण कहिड़े लेखे संडरा जेल लॻा नेण त सूर्या ई सिज थी सूर्य चढ़णु सिज पसण इहो कमु आशिकनि पाहो कीन पसंदि साओ हलनि सामा वॾी जन वधियास वरी वेझे ई से थिया तुर्त वधाऊं पटियूं रोज़ कयाऊं रास हेणा तनी पास घार त घायल न थिए। संदसि कलाम में अज़ियतनि अक़ूबतनि जो एॾे वॾे पैमाने ते ऐं एतिरे मुतव कसरत सां इज़हार ॾिसी बसि ईअं महसूसु थींदो आहे त लतीफ़ पंहिंजी क़ौम बल्कि इंसान ज़ात जे मुफ़लिस ऐं मज़लूम अक्सर जी पीड़ाउनि ऐं ईज़ाउनि में शिरकत जो एहतमाम कयो आहे। लतीफ़ पंहिंजे नस्ल ऐं ॾांहुं वधण ऐं पंहिंजी मंज़िल खे माणण लाइ जंहिं निज निबार मिलावतुनि ऐं अलाइशनि खां पाक हिकिड़ी शनाइती फ़र्दियत जो तसवर पेश करणु चाहे थो उन में हू कंहिं बि क़िस्म जी काण या कमज़ोरीअ जो क़ाइल न आहे। मर त मोचारो थिए वेही विझ वेर दिलि में आणनि दौर तूं फिरण संदो फेर तोड़े लही न पेर तोए राहत आहे रहण में। मर त मोचारो थिए वेही जीम जोई मुंद मरणा पोइ उहचंदी पुनो ॾे। असांजो पुनो त अलाए कहिड़ो आहे पुनो माना नसब लाइन मक़सदु हयात मक़सदु हयात जंहिंसां तालब जी वाबस्तगी ऐं सुगुदी आहे ऐं कमिटमेंट आहे लॻभॻि हू पंहिंजे हर सूरमी खे जाइ न वटि हिकिड़ी तालब ऐं सालिक जी मसनद ऐं मुस्तक़िल इस्तारो आहे। घायल ॾिसणु चाहे थो ऐं खेसि मौत खां अॻु मरी वरी जीअण जी तलक़ीन करे थो। मुमल्ला चवे थो गजर घणा घाया पाणा लॻसि घाव मेंदरे मलाव लॻसि कान कपार में जॾहिं मुंहिंजे जीअसी राणी रड़ कयो कल्ह बुकाक कंदनि में पुरज़ा थी पियो ॻुझां ॿहर वियो हीअं हंधि न आगे सोन लाइ चवे थो मर्ज वटि बिहार मतां मोटे सोणी साहड़ जा सींगार मतां ॾम ॾेखारे।
साथ सलामत, सिंध सलामत, हुसैन सारंग घोटकी सिंध। दोस्तों साथियों, हक़ मौजूद सिंध मौजूद अचो त किताब पढ़ूं सिलसिले जे 194 ॾींहं अॼु 2 मई 2020 ईस्वी ते हाज़िर आहियां हुसैन सारंग। यादि रहे